जाती शहर के वार्ड नंबर 2 ऐं 3 में 2 हफ़्तनि खां हथरादो बिजली बंद हुअण करे शहरी एक्शन कमेटी ऐं सियासी समाजी तंज़ीमनि ऐं तेलका शहरी एक्शन कमेटी पारां सरापा एहतजाज ऐं मुज़ाहिरो करण बैदि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे सेंट्रल रीजन सिंध जनरल सेक्रेटरी सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह नोटिस वरितो। जाती शहर पिए वार्ड नंबर 2 ऐं 3 में बंद पयल बिजली बहाल कराए ॾिनी, जॾहिं त वार्ड नंबर 2 ऐं 3 में कुछ ॾींहं अॻु PTI जे तरफ़ां 5 ट्रांसफार्मर पोल तारूं ॾिनियूं वयूं। सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह उन्हनि जो इफ़्तिताह कयो आहे। उन्हीअ ते वार्ड नंबर 2 ऐं 3 जे रहवासियुनि संदसि मान में पार्टी कई ऐं रहवासियुनि PTI अॻुवाणनि खे सिंध जी सक़ाफ़ती अजरक जा तोहफ़ा पेश कया। ॿिए तरफ़ शहरी एक्शन कमेटी जाती ऑफिस सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह खे आजाणो ॾिनो वियो। होॾां बिजली जी फ़राहमी ते वार्ड जे रहवासियुनि में ख़ुशी जी लहर छाइंजी वई, जॾहिं त इफ़्तिताह जी तक़रीब ज़िले सुजावल पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सेंट्रल रीजन सिंध जा अहदेदार ऐं ॿिया वर्कर मौजूदु हुआ। रिपोर्ट आबिद हुसैन शाह, शाहीन न्यूज़, जाती।